अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु ज़िले शिकारपुर जे टाउन मदीजी में बीठो आहियां ऐं हीअ जेको फुट गोदाम आहे उन जे मेन गेट जे साम्हूं बीठो आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कणिक जी ख़रीदारी जे हवाले सां सिंध गवर्नमेंट ज़िले शिकारपुर में ॿुधण में पियो अचे त 2 सेंटर क़ाइमु कया आहिनि। हिकु शिकारपुर में आहे ऐं ॿियो मदीजी में आहे। मदईजीअ में जेको सेंटर जी जेका मेन गेट आहे उते पहुताऊं। सेंटर जी जेका सूरत हाल आहे उहा त इंतिहाई ख़स्ता आहे ई आहे। गेट जी सूरत ॾिसो कंडीशन, ऐं अंदरि बि जेको आहे वरी वधीक ॾिसिजे त छा आहे। हे तव्हां ॾिसो जेको आहे फुट गोदाम में अंदरूनी जेका सूरत हाल आहे, मनाज़िर आहिनि, मां तव्हांखे उहे ॾेखारियां थो। वरी वधीक जेको आहे ॾिसिजे त हीअ जेकी आहिनि खट ते वेठा हो भला साईं, ईअं वेठा कुर्सियूं कोन्हनि? कुर्सियूं आहिनि साईं, अंदरि ऑफिस में वेहंदो अच्छा, आहिनि कुर्सियूं। हीअ जेको आहे ऑफिस जो अंदरूनी मंज़र आहे। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो भाऊ? तव्हां थोरो ॿुधायो त सही, तव्हां हितां जा मुलाज़िम हो, आबादगार हो, इंतिज़ामिया हो? अच्छा, इंतिज़ामिया हो त तव्हां सेंटर जा माना इंचार्ज हो? इंचार्ज तव्हां माना छा आहियो साईं? जी साईं, चौकीदार आहियो तव्हां। ऐं हेॾे जेके ॿिया साईं? तव्हां पटेवाला आहियो। तव्हांजो नालो साईं? अब्दुल रशीद जी दीनारी। ऐं तव्हांजो नालो साईं? ज़मीर अहमद काके पुटरो। त तव्हां दीनारी साहिबु किथां जा हो? बमन पिलार बिक में। ऐं तव्हां सर? मारूं काके पुटरा या शिकारपुर? शिकारपुर। अच्छा साईं, किथे आहे भयो साहिबु? ॿुधूं था इंचार्ज आहे, केरु आहे? साईं जो नालो छा आहे भाई साहिबु? साईं अयाज़ अहमद भयो साहिबु, जेके त मदईजी फूड सेंटर जा इंचार्ज आहिनि। उहे साईं जिन कोन्हनि छा? सूमर ते ईंदो? अच्छा, मतिलब त अचे त सही न साईं? त बहरहाल मक़सदु आहे त इहो ॾिसो जेको आहे तो कुर्सियुनि जी बि जेका सूरत हाल आहे। कणिक खपाए कुझु कुर्सियूं वटि नथा वठी सघनि। हाणे जेको आहे उन खां पोइ जेका सफ़ाई सुथराई जी जेका सूरत हाल आहे उहा जीअं तव्हांजे साम्हूं आहे। ऐं जेको हिते ताईं कणिक वणिक का स्टॉक आहे कोन्हे का? कणिक का बि कुझु बि कोन्हे हिते। समय माण्हू हूंदा हुया अलाए काॾे विया। ऐं पोखाई वग़ैरह हिते वॾे इन में असल में मां तव्हांखे नाज़रीन ॿुधायां त हिन सेंटर में जेको मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो आहे त हिते माण्हुनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध इलाही सारनि आबादगारनि खे उहो ॾिनो आहे, मैसेज आया आहिनि त तव्हां जेको आहे उहो बारदानू वञी सेंटरनि तां ख़रीद कयो। हाणे मूंखे तव्हां अंदाज़ो ॿुधायो त पूरे ज़िले में जॾहिं 2 सेंटर आहिनि, हिकिड़ो मदईजी सेंटर आहे, त हिते इलाही सारनि माण्हुनि आबादगारनि खे मदईजी सेंटर जे हवाले सां मैसेज अचनि था त तव्हां उते वञी करे हीअ पूरो सेंटर जेको आहे तव्हां ॾिसो फुड गोदाम ईअं ख़ाली लॻो पियो आहे, सफ़ा ख़ाली ख़ाली, का कणिक जी ॿोरी बि कोन्हे का। ऐं तव्हांखे मां जेको आहे सेंटर जो जेको ॾेखारियां थो पियो नज़ारो। कलायूं जेके आहिनि फाटियूं टुटियूं पियूं आहिनि, ॼारनि जा दर ते मण लॻा पिया आहिनि। अंदरि जेको आहे कुझु बि कोन्हे को। मोबाइल अंदरि फासां पर किरी न पए जेको आहे त उहो त वरी पोइ मोटी न सघे। जीअं हथ बि हे ताईं अंदरूनी मंज़र हे जेको आहे त हाल मुकमल तरह ख़ाली आहे। भाऊ मस ओधर ते मोबाइल वरिती आहे, ईअं न थिए त वरी अंदरि किरी पए। अञा कर्ज़ बि न लाथो आहे। छो हीउ जेको आहे अंदरि बि मुकमल तरह ख़ाली आहे। को हितां जो को अहिड़े क़िस्म जो अमलदार बि कोन्हे जंहिंखां वधीक मालूमात वठिजे न त अंदरि भरियो पियो हूंदो आहे। कुझु का पुराणी सुराणी कणिक साईं कुझु पई आहे कोन?
हा जी छा पिया चवणु चाहियो दादा कढो न हेॾे मथे ॾिसो मथे माना इहा जेका बिल्डिंग आहे या जेका किरण जे पोज़ीशन में आहे तव्हांजी जान जेका आहे उहा ख़तरे में आहे खतरे में करे त करे थी अच्छा अंदरि आपी थी करे थी हा उहो ठीकु आहे मूंखे तव्हां कणिक जे हवाले सां ॿुधायो त कणिक हिते कुझु स्टॉक आहे पुराणी सुराणी हा स्टॉक आहे कुझु पई आहे पई आहे घणी आहे आहे 3000 आहे हा 3000 आहे 3000 मण आहे हा हा उहा अंदरि स्टॉक आहे जी जी अच्छा भला तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे हिन वक़्तु जेको हो माण्हुनि ॾे मैसेज था अचनि त वञी तव्हां सेंटर तां बारदानूं वठो उहे माण्हू आया न कुझु तव्हां ॾे हा अचनि था हा आया आहिनि खोड़ आया पोइ उन्हनि खे छा था चओ तव्हां उन्हनि खे चयोसीं भई सुभाणे इंचार्ज ईंदो हुन सां मिलजो पोइ अॼु छड़ी आया मैसेज त कढो मथां हलाए छॾियो करो हलाए छॾिया अथऊं हा त रोज़ जो अचनि था जी जी त हिक सां बि भयो साहब इंचार्ज मिलियो आहे भाई साहब के नंबर तां लेटर के बैंक जो कम हलंदो आहे करे बाक़ी साहब कल वेठो हुयो अॼु बि ॼाण आयो हा जी ईंदो केरु ईंदो बि आयो आयाल साहब अॼु बि ईंदो जी जी अचणो आहे काएं बजे ईंदा फोन टाइम न आहे अचण वारो आहे अॼु न टाइम छा थियो आहे हिकिड़ो हिकु थी वियो आहे हिकु हा भई तव्हां बि बारदाने जे हवाले सां आयो छा मां ई आयो आहे चवंदा हिते कोन्हे हा वारदानी का त मां ई बीठो तव्हां ॾे मैसेज आयो आहे हा मैसेज आयो घणनि बोरियुनि जो आयो आहे आए छोकिरे खे मोबाइल उन चयो मैसेज आई थी बाक़ी हिते आयुमि त हिते कोन चार्ज रे पा ज़मीन में हा त मथां बंदि कयो अथऊं इहो ज़मीन चार्ज रे पा 20 कटा मथां बंदि आहे बारदानो किथे आहे सॼो गुदाम 20 कटा हाँ? एकड़ ते एकड़ बारदानो ते मथां कटा बंदि कयो अथऊं वज़ीर आला हुकुम कयो आहे माना मथां वठो चई त मथां ॾींदी पैसा हुन कटे खाली आहे ख़ाली कटे जा पैसा ॾींदनि हा साईं पोइ हलो हिननि खे कटे जा पैसा मिलंदा त कणिक हेॾे कीअं खणी ईंदा कणिक त वही परमेट एकदम बेक में निकिरंदी या हुन मथां ईंदो ऑर्डर गवर्नमेंट जो त तॾहिं हलंदी न आहे हुन हलंदी त पोइ पर असांजे हथां जा उहो साईं जेको आहे त सरकारी बोरे में कणिक पैक थींदी तॾहिं वठंदव न या हर बोरे में वठंदव न हर बिना वो कटो हा माना जेको आहे इहो अश्वल हे हमरा जेको आहे जज़्बाती काके पोटो आहे न सम्झ में नथी अचे त ॻाल्हि विड़े थो छॾी भाऊ कानूनी कहिड़ी थो ॻाल्हि करे भाऊ ॻाल्हि त ॿुधो न मूंखे तव्हां इहो ॿुधायो त कानून वज़ीर आला हुकुम कयो त बाबा हिननि खे असां कटा या पैसा था ॾियूं ठीकु चवंदा तव्हां छा आहियो मां हितां जो न आहियां प्राइवेट मां प्राइवेट हिते मां ईंदी आहियां ठीकु आहे त हाणे जेकॾहिं कटे जा पैसा उन्हनि खे मिलंदा आबादगार जेकॾहिं कणिक छा में खणी ईंदो कणिक कटो साईं पैसनि सां वठी उहो खणी ईंदो त उहे पैसा ॾींदासीं नी बिल सां गॾु उहो ठीकु आहे कटो कीअं ख़बर पए त बाबा हाणे हिते तव्हां प्राइवेट कटो कटो गवर्नमेंट जो ई आहे ॿाहिरियां वठी ईंदा दुकान तां दुकान तां उते गवर्नमेंट जो ई आहे हा इहो ई कटो अशोक कयो अथऊं मुक़ररु जेके आहिनि नाम वॾो जा ई कया वॾो जा बहरहाल जेको आहे तो हिकिड़ी भाऊ तव्हां जंहिंखे हाणे छा था चवनि हे आबादगार आहे तव्हांजो नालो छा आहे कटा वठ मुला सां नालो छा अथव मामा साल किथां जा गुरडन खां परियां आइजन खां अच्छा घणी ज़मीन अथव 4 जरीबा 4 जरे बि ज़मीन अथव त कटा चवनि था हाणे तव्हां ॿाहिरों वठो पंहिंजी रक़म सां ॿाहिरां वठो पंहिंजी रक़म सां वठी खणी अचो पोइ हा ईंदा चवां उहो बि उनजो को तरीक़ेकार बि हूंदो बहरहाल इंचार्ज ई कोन्हे न हे बि हेठियां लोअर जेको आहे तो मुलाज़िम आहिनि हिननि खे बि सही मालूमात न आहे सो असां वटि हिन वक़्तु जेको आहे दादा तव्हां जंहिं इलाइक़े जा उहो उते कणिक कॾो कल्ह थी आहे कोन थ्रेशर लॻी विया आहिनि हा थ्रेशर आज बि नवां शुरू थिया ढोयूं हलाइनि थियूं हा ढोयूं हलाइनि थियूं ढोयूं हलनि थियूं हा बाक़ी थ्रेशर वाजिबी बि लॻा आहिनि न उहे हाणे पोइ जेसिताईं हे वठनि तव्हां खां कणिक तेसिताईं कणिक काॾे कंदव रखी हूंदी हुते चवंदा 20 तारीख़ आहिनि जो अच्छा हलो बहरहाल आबादगार वीचारो ही बि मासूम आबादगार आहे हिनखे का ज़माने जी ख़बर न हाणे हिते असां वटि सिंध में जे हिन ज़िले शिकारपुर जे इलाइक़नि में वॾे अरसे खां वठी कणिक जेका लथी आहे कणिकनि जा थ्रेशर लॻी विया आहिनि हाणे जेकॾहिं सेंटर ते ख़रीदारी शुरू न थी आहे चवंदा न हुकुम ई न मिलियो आहे ख़रीदारी शुरू ई न थी आहे त आबादगार काॾे वञनि आबादगार घर में कणिक रखंदा कणिक खे को उॾई लॻी वञे या सिक्योरिटी आहे मींहुं आहे बरसाति आहे उन सां कीअं मोह ॾींदा
सो ही गवर्नमेंट जी पॉलिसी गवर्नमेंट जेका आबादगारनि तां इहा जेका इन्हनि जी हमदर्दी आहे ऐं आबादगारनि खे जेको रिलीफ थी ॾिए सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी हुकूमत उहो तव्हांजे साम्हूं आहे सो वॾो क्वेश्चन मार्क आहे मूंखे इंतिहाई अफ़सोस थो वठे मूंखे हैरानी थी वठे त काफ़ी अरसे खां वठी जेको आहे थ्रेशर लॻी विया आहिनि तव्हां आबादगार हो साईं त तव्हां आबादगार हो त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो थ्रेशर लॻी वियो आहे हा के हया अथव त हाणे उहे तव्हां हाणे हिते आया हो त अॼु पहिरियों दफ़ो आया हो हा उहो ई था चओ न पहिरियों दफ़ो आया हो अच्छा तव्हां पहिरियों दफ़ो आया हा मां पहिरियों चकर आया पर चवनि था अन खां बाद हिकु चकर अॻियां बि अची हणिजांइ 20 तारीख़ खां पोइ अञा हणिजांइ 20 खां पोइ ईअं था हूंदा आहिनि अॼु 15 आहे 16 आहे 16 त 20 बि त बाबा हिननि मौलाइनि खे उहो बि इंचार्ज हुजे न जेको तव्हांखे का सही वरंदी त ॾिए न असांखे बरदान हुजनि नथा ॾियनि त उनजी मर्ज़ी आहे न त पोइ असांखे त वरी नथे असां वर्तन न कनि असां अॼु वठणु आहियूं पाण अच्छा जेका हिननि जी ठीकु आहे माना मैसेज घणनि बोरनि जो आयो आहे तव्हां ॾे मैसेज न असांखे मोबाइल ई कोन्हनि खे बाबा असां पुछा करणु आया आहियूं तव्हां माना उहे आबादगार आहियो तव्हांखे ज़मीन घणी आहे असांखे मुंहिंजी पंहिंजे मूं त हिसेदार खणा आहिनि हर कंहिं पंहिंजी तव्हांजी जेका मिल्कियत में आहे माना घणी खपाईंदव हाणे हिनखे जेकॾहिं कणिक तव्हां ख़रीद कनि घणी ॾींदव जेका आबादीअ में आहे जेका थी आहे वॾी घणी आहे को पहिरियों दफ़ो आबादी त तव्हांजी न थी आहे न सदाईं आबादी खणंदा आहियो न चवंदा ॾींदासीं घणी माना लख माण्हू ॾींदव लख लख मण उहो ई थो चवां न ॿुधाए न घणी आहे जेके रखियल आहिनि सरकारी तरफ़ां असां ॾींदासीं बाबा तूं घणी ॾींदे तोखे ओतिरो वठी जाऊं न बारदानू घणी ॾींदे एतिरी न असां वापारी उन ख़रीदार बाबा असांखे जेका पंहिंजे इरादे जे हिसाब सां ए मां तव्हांखे ॿुधायां त तॾहिं चवंदा आहिनि त जहिड़ा हाकिम तहिड़ी रहियत न हिनखे ख़बर आहे त मूंखे कणिक मां घणी ॾियणी आहे न हुननि खे ई ख़बर आहे त साईं कॾहिं कणिक वठणी आहे या कीअं वठणी आहे या छा में वठणी आहे सो दादा चवंदा आहिनि त जहिड़ा हाकिम रहियत तहिड़ा हाकिम सो हिते अदा मसइलो इहो आहे त ग़रीब अबोज जेके हारी नारी आहिनि आबादगार आहिनि वीचारा त उन्हनि खे बि पंहिंजे राइट्स ऐं हक़ूक़ जी ॼाण न आहे इन जे करे हक़ूक़ ऐं अवाम जे हक़ जेके आहिनि पंहिंजा वठण में थोरो दुश्वारी बि अचे थी पेश छो बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे मां अॼु मदईजी सेंटर ते फूड सेंटर ते आयो आहियां विज़िट ते हीअ मदईजी ज़िले शिकारपुर जो जेको मदईजी टाउन में गवर्नमेंट जो फूड गोदाम आहे फूड सेंटर चऊं ख़रीदारी सेंटर चऊं उहो आहे उते कंहिं क़िस्म जी का बि मूवमेंट कोन्हे रोज़ानो सभई आबादगार हारी नारी अचनि था सिर्फ़ु चौकीदार ऐं वेठो आहे पटेवालो जेको मुख़्तलिफ़ माना सवालनि जा जवाब हेॾो होॾो ॾेई करे वञनि था ऐं माण्हुनि खे मुतमइन करण जी कोशिशि कंदा पर आम माण्हू मुतमइन कोन थींदो कारोबार जॾहिं कणिक लथी आहे त कणिक जी ख़रीदारी माना शुरू थी वञणु खपे अॻ में ई माना सेंटर एक्टिव थी वञणु घुरिजे फ़सुलु लहण खां हिन वक़्तु असां वटि 3 हिसो फ़सुलु लही चुको आहे थ्रेशर लॻी विया आहिनि हाणे आबादगार अन्न काॾे ॾियनि कीअं ॾियनि घणे में मणकटी आहे कीअं ॾियणो आहे हाणे प्राइवेट बोरा आहिनि त प्राइवेट हाणे मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त गवर्नमेंट ऑफ सिंध फूड खाधे वटि बोरा ई कोन्हनि के बारदानू ई कोन्हे को हाणे बारदानू जॾहिं कोन्हे पियो उतां वठी पंहिंजो बारदानू पोइ उन में कणिक खणी अचो तव्हांखे हुकूमत माना उहे बारदाने जा पैसा ॾींदी सवाल इहो थो पैदा प्राइवेट माना बोरनि में कणिक सरकार कीअं ख़रीद कंदी इहो आम जेको वापारी बि उन्हनि ई बोरनि में ख़रीद कंदो गवर्नमेंट बि उन में ख़रीद कंदी ख़बर कीअं पवंदी उन ते स्टैम्प लॻल हूंदो आहे बारदाने ते सरकारी बारदाने ते इहो वरी सुवाल जो जवाबु जेको आहे हितां जो भयो साहब ॾींदो अयाज़ भयो साहब उहो आहे ई कोन न कंहिंजी फ़ोन थो खणे न कंहिं सां मिले थो न कंहिंखे सही जवाबु ई ॾिए थो